1000 रुपए दिया मुंडी साईं मुझा 30-40 रुपए दी थी वई वो सोन जा सिक्का हुंदा हुया उन जो वजन हुंदो 1000 सोना सिक्का समूरा जा समूरा हजरत इमाम आजम दरिया में उछलाया ठीक है छा देला साईं फरमायो तू त जलील इंसान आही मां अबू हनीफो मानन के दीन सिखारण वारो सुभान अल्लाह जेकर ये सोन जो अशरफ मुंह वटा निकरन हा त मानू मुते आंगुर खणन हा त अबू हनीफो इहो जेको हदीस पढ़ाए थो अबू हनीफो इहो जेको मानन के दीन सेखारे थो वो चोरी तो करे मुखे पंजी इज्जत प्यारी हुई पैसे सा प्यार नाहे इज्जत जेका अल्लाह ॾिनी आ उन जी हिफाजत करणी आहे ॻाल्हि समझो था हाले कोन था समझो जमानो बदलजी वियो आहे हाणे माण्हू चवंदा पैसो मिले बाक़ी इज्जत जी परवाह न आहे को गान दे को घटि वधि ॻाल्हाए को बुरो भलो चवे उहा परवाह न आहे पैसो अचे दौलत जा पूजारी न थियो जेका अल्लाह इज्जत ॾिनी आहे उन जी हिफ़ाज़त कयो छो त जेको दुनिया में मुअज़्ज़ज़ रहंदो इज्जत वारो रहंदो क़ब्र हशर में बि अल्लाह उन खे इज्जत वारो बणाईंदो आहे सा इज्जत कीअं मिलंदी भला मूं अर्ज़ कयो न कुर्सी वारनि जी इज्जत कोन्हे का नौकरी वारनि जी जेका इज्जत आहे उहा असांखे ख़बर आहे जेसी माण्हू कुर्सी ते वेठो आहे हाणे ॾिसो न सरकारी उहिदेदारनि खे कहिड़ो पाकिस्तानी आहे जेको घटि वधि नथो ॻाल्हाए वापडा वारनि ते असां त पिया आहियूं पुलिस वारनि खे असां गारियूं ॾियूं सही मुंहिंजा मुख़्तियार कार तपेदार एसी डीसी सभिनी को बचल न हूंदो हर हिक खे वेठा सॼी क़ौम पई थी पारा हा किन ग़लति थो चवां ओ पट्टे वाले का वठी वज़ीर आज़म ताईं वेठा कुर्सियुनि ते आहिनि वेठा पघारदार आहिनि क़ौम जा मुहाफ़िज़ आहिनि अॻवान आहिनि पर इज्जत इहा आहे जो सॼी क़ौम गारियूं पई थी ॾे मतिलबु इहो निकितो त दौलत सां इज्जत न मिलंदी आहे अल्लाह जे क़ुरान खे अर्ज़ कयूं क़ुरान तूं फरमा त इज्जत कीअं मिलंदी पढ़ा क़ुरान अल्लाह जो दुरूद पढ़ो त क़ुरान पढ़ा सल्लल्लाहु माने 4 ॾींहं खां वठी हिकु मुसलसल सफ़र में आया जो गलो बैठो पिया तव्हां घरां उथी आया आहियो तॾहिं दुरूद नथा पढ़ी सघो मोहब्बत सां ज़ौक़ शौक़ सां पढ़ो सल्लल्लाहु या रसूल अल्लाह अल्लाह जो कुरान जो फरमाए वलिल्लाहिल इज्जतु वलिरसूलिही ए दुनिया वारो बुधो ए कलमे पढ़ण वारो बुधो इज्जतूं असुल अल्लाह जूं आहिनि ऐं उन जे रसूल जूं आहिनि इज्जत अल्लाह जी आहे इज्जत मदीने वारे साईं जी आहे मुंहिंजा मौला पोइ असां ते करम कीअं थींदो असां ते महिरबानी कीअं थींदी रब फरमायो वलिल मुमिनीन जे दुनिया में इज्जत चाहियो था कब्र में पुछाणन खां बचण चाहियो था जे हशर में इज्जत चाहियो था त मोमिन बणजी ॾेखारियो मदीने वारे साईं सां दिल लाइण वारा बणजी ॾेखारियो जेको मदीने वारे साईं जो बणजी वियो जेको अल्लाह जो बणजी वियो अल्लाह ताला दुनिया आखिरत में उनखे इज्जत वारो बणाए छॾींदो अले गाल समझ में आई अले सुन शर्त इहो आहे त तूं मोमिन बणजी ॾेखार ईमान वारो बणजी ॾेखार पंहिंजे दिल में ईमान जी दौलत पैदा कर ईमान वारो बणज जेके मोमिन आहिनि न उन्हनि जी को इज्जत खसे सघे थो न फुरे सघे थो न घटाए सघे थो जीअं जीअं ज़मानो गुज़रंदो वेंदो तीअं तीअं अल्लाह मोमिननि जी इज्जत खे अञा वधाईंदो वेंदो आहे सुभान अल्लाह केड़ो मोमिन केड़ो ईमान वारो ॾिसो न अल्लाह वारनि जी इज्जत असां कयूं था दस्तगीर तव्हां ॾिठो ॿुधायो गौसल आज़म पीराने पीर ॾिठो
असांजे उन ज़माने जे विच में पीराने पीर जे ज़माने में 600-700 साल जो फ़ासिलो आहे। 100 साल गुज़री विया पर निहार कोटड़ीअ जे हिक नंढे वॾे जे दिल खे ॾिसंदे त दस्तगीर जी हर सुन्नीअ जे सीने में मोहब्बत नज़र ईंदई। हाओ कि न खाओ? सुभान अल्लाह। हर घर में यारी दस्तगीर जी यारी त मल्हाए उन चाढ़ींदा। हर को गरीब आहे, को मिस्कीन आहे, को अमीर आहे, हर को पंहिंजे हाल सारो यारी कंदो, दस्तगीर जी बारी कंदो, पीराने पीर जो नालो वठंदो, मनकबत पढ़ंदो, छो त दिल अल्लाह वारन सां आहे। इहो तअल्लुक असांजो जेको अल्लाह वारन सां जुड़ियो आहे यो दुनिया जे सबब ना है, का देती लेती ना है, को ताल्लुक ना है। से मोमिन हुया दस्तगीर सच्चो मोमिन हुयो। 100 साल गुज़री विया निहार त अजब अल्लाह उन जी इज्जत खे वधायो आ, घटायो ना है। ज़माने जा बादशाह हुया, पीराने पीर जे दौर जो खलीफो हुयो, मुस्तज़म बिल्लाह, मुतज़िम बिल्लाह, वड़ा वड़ा खलीफा हुया, अब्बासी खिलाफत हुई। अॼु उन्हनि जो नालो कंहिंखे यादि नाहे। उन्हनि खलीफनि जो, हुक्मराननि जो, बगदाद जे तख़्त ते वेहण वारनि जो को नालो नसब यादि नथो रखे, पर दस्तगीर सुणे जे अबे ॾाॾे ओ मदीने वारे साईं ताईं सॼे नसब खे माण्हू यादि कयो वेठा आहिनि। छो त अल्लाह पाण पीराने पीर खे इज्जत ॾिनी आहे। सुभान अल्लाह। वो जो करामत ज़ाहिर थियूं त अॼु बि मुरीद अॼु बि हथ ॿधी चवंदा आहिनि मदद कर मूं निमाणीअ जी, मिठा महबूब सुभानी। ऐ मदद कर मूं निमाणीअ जी, मिठा महबूब सुभानी। करे वार विगाणीअ जी, अची रस जवान जीलानी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। कई मुर्दा जियारिया तो बुडल बेड़ा पतारिया तो, सोना कई मुर्दा जियारिया तो बुडल बेड़ा पतारिया तो, साईं अची ओखिया उकारिया तो, अची ओखिया उकारिया तो, एड़ो तू पीरुल्ला सानी। ऐ गजी चवरायो मदद कर मूं निमाणीअ जी, मिठा महबूब सुभानी। सुभान अल्लाह। दुनिया में त अल्लाह इन्हनि खे इज़त वारो बणायो, पर कब्र में भी अल्लाह उनकी इज्जत रखंदो। क़यामत जो ॾिहाड़ो थींदो तन के अल्लाह क़यामत में भी इज्जत वारो रखंदो। मोमिननि खे अल्लाह क़यामत में भी रुसवा कोन कंदो। मोमिननि जी इज्जत क़यामत में भी अल्लाह ॾेखारींदो। जेके हिते नथा मञनि न वलीअनि जी इज्जत शान मान, जेके मर्तबो नथा मञनि, क़यामत में ॾिसंदा त अल्लाह वारा कीअं न पंहिंजे साथियुनि खे, पंहिंजे मुरीदनि खे, पंहिंजे ख़ातिमनि खे पाण सां गॾायो जन्नत में वठी वेंदा। ऐं करीमन फरमायो हर क़ौम पंहिंजे अॻवान सां गॾु हूंदी। अॻवान मां मुराद आहे त उहो जेको दीन सेखारण वारो मुर्शिद हूंदो। हेजे सिंध जूं खानकाऊं आहिनि, इहे अल्लाह वारा पंहिंजे मुरीदनि खे सुञाणींदा, पाण सां गॾु वठी वेंदा। क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, जेके मुर्शिदनि वारा न आहिनि, जंहिंजो मुर्शिद न आहे सो हिते बि ज़लील आहे, हुते बि ज़लील हूंदो। जेके निस्बतूं रखण वारा आहिनि,
को दिल पर साईं जो मुरीद सदाण वारो आ को सजन साईं जो मुरीद सदाण वारो आ को कंबर वारे जो मुरीद सदाण वारो आ को सुने मशोरिया वारे जो मुरीद सदाण वारो आ को केड़ी निस्बत वारो को केड़ी निस्बत वारो हर के जी अल्लाह वारन सा दिलो आ अल्लाह वारा अग झलियो पिछा हुंदा रब के अर्ज कंदा मौला नबी जो फरमान हदीस अल्लाह वारा रब सा बहस कंदा मुझा मौला ये मुझो खिदमत गुजार होयो तेसी जन्नत में कौन विंदुस जैसी हिन के बख्शे माफ न फरमाई दे सुभान अल्लाह पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या मदीने वाले साईं फरमायो मुस्नद अहमद बिन हंबल में हदीस आ तवज्जो मुड़िया साईं करीम ने फरमाया नबी जी शिफात हक्का हर के रखीना अरे अल्लाह वाले जो इज्जत जी गाल तो कया त अल्लाह इज्जत कीअं रखंदो मदीने वाले साईं फरमायो तू दउल मवाजीनो यौमल क़ियामत जदे क़यामत जे दिहाड़े अबा हेडे ध्यान मुड़े दिलियों हाजिर आहिनि मीज़ान रखियो वेंदो अमल तोरण जे लाइ हिते जेका सामी तव्हां ॾिसंदा आहियो वज़न तोरण तराज़ू सामी बटाला बसर जो तोरींदा आहिनि जेके हिकिड़ी वरी सामी अल्लाह लॻाईंदो मीज़ान तराज़ू अल्लाह लॻाईंदो ज़रे ज़रे जो हिसाब थींदो पुट हिते पराए प्लाट ते कब्ज़ो करे वई कंहिंसां ज़्यादती कई कंहिंजो हक़ खाधोई कंहिंजो कर्ज़ खाई वई त वापसि कोन वराए ॾिनई कंहिंजी अमानत खाई वई त गिड़के वई ओघराई बि कोन ॾिनई कंहिंसां ज़्यादती कई कंहिंसां ज़ुल्म कई हुई कंहिंजो हक़ खाधोई कंहिंसां वेर पातुई कंहिंसां दुश्मनी रखियई कार ॾिनई दिल ॾुखायई क़यामत जे ॾिहाड़े ज़रे ज़रे जो हिसाब थींदुई हिते त चवई थो मां खानो आहियां वॾेरो मूंसां गॾु आहे फलाणो मुंहिंजो यार मूंसां गॾु आहे पुलिस वारनि खे ॿ रुपया ॾींदुसि मुंहिंजा थी वेंदा क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह जी कोरट हिते त जज ख़रीद थो करी पुलिस ख़रीद थो करी वकील पैसनि ते ख़रीद थो करी कूड़ सच मिलाए नाहक खे हक़ थो ठाहे ॾेखारी यादि रखजां क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह जे हुज़ूर में उथंदे त उते को मदद वारो न हूंदई वमन यामल मिस्काल ज़र्रतिन ख़ैरन यरा वमन यामल मिस्काल ज़र्रतिन शर्रन यरा वारीअ जे ज़र्रे जेतिरो जे ख़ैर जो कम कई उन जो बि अजुर मिलंदुई पर जे वारी जे ज़र्रे जेतिरो गुनाह जो कम कई त उन जी बि तोखे सज़ा मिलंदी उन जो पुछाणो थींदो हिते पर्दनि जे पोयां लिकी गुनाह जा कम थो करी भाई तो केरु ॾिसण वारो न आहे केरु चवण वारो न आहे अले मुंहिंजूं ॻाल्हियूं सम्झ में अचनि थियूं अले कोन थियूं यादि रखो हर अमल जो पुछाणो आहे हर अमल जो हिसाब आहे बख़्शो उहो वेंदो जेको मदीने वारे साईं जे तरीक़े ते हलण वारो वरी जो सुभान अल्लाह या त महबूब जो बणिजी वियो या मदीने वारे साईं ताईं पहुचाइण वारनि अल्लाह वारनि जो बणिजी वियो मदीने वारे साईं फरमायो तू दउल मवाज़ीन यौमल क़ियामत क़यामत जे दिहाड़े मीज़ान रखिया वेंदा अमल तोरिया वेंदा फयुता बिर्रजुल हिकिड़ो मर्द आंदो वेंदो क़यामत में माण्हू वेंदो मर्द आंदो वेंदो पुछाणो थींदुसि सभा पुछाणो ॾे कहिड़ा अमल कया हुयई कहिड़ा गुनाह कया हुयई कहिड़ियूं नेकियूं कयूं हुयई फयूदउ फी कफ़तिन फयूदउ मा उसिया अलैहि फतमायलु बिल मीज़ान
उन जा अमल उन जे साम्हूं आंदा वेंदा नेकियूं बुराइयूं हड़ अखियुनि जे आॾो हूंदियूं अमल तुरंदा नेकियूं तुरंदियूं गुनाह तुरंदा जीअं जो अमलनि जो मुआज़नो कयो वेंदो त हिन जा गुनाह वधी वेंदा नेकियूं घटिजी वेंदियूं अमल सालिह घटिजी वेंदा फयुबअसु बिही इलन्नार रब फरमाईंदो पकड़े हिनखे जहन्नम जी खॾ में उछलायो पकड़ो मलाइका तता वेठा हूंदा अॼु जहन्नम जी ज़ंजीरनि में जकड़ींदा हेड़ियूं कंदो दाऊं कंदो महिरबानी के मूंखे छॾियो मुंहिंजा मौला मूंखे माफ़ कर हे मुंहिंजा मौला मूंखे बख़्श कर मदीने वारे साईं फरमायो जेके जहन्नम जा मलाइका हूंदा से अंधा गूंगा ॿोड़ा हूंदा न ॿुधंदा न ॻाल्हाईंदा मथा रहम दिल में पैदा थी वञे अंदर में रहम पैदा थिए रहम जी गुंजाइश न हूंदी रड़ियूं कंदा उन्हनि खे ॿुधण में ई कोन ईंदो अंधा न बल्कि ॿोड़ा ऐं गूंगा हूंदा ॿुधंदा कोन मलाइक जेके हूंदा से उन जूं रड़ियूं जहन्नम जूं रड़ियूं ॿुधंदा न त मथां रहम पैदा थी वञे ईअं थींदो केतिरो माण्हू ज़ालिम हुजे पर घणो जॾहिं उनजे मथां ॿार रखियो वञे पोइ ज़ुल्म सहंदे सहंदे या ॾुख सहंदे सहंदे माण्हू का आह कंदो आहे ज़ालिमनि खे बि रहम अची वेंदो अल्लाह ताला मलाइकनि खे ॿोड़ो जहन्नम जे मलाइकनि खे ॿोड़ो पैदा कयो आहे जीअं हिननि जूं दाऊं ॿुधनि अल्लाह शल अज़ाबनि खां बचाए चओ आमीन महबूबन करीमन फरमायो जीअं जो मलाइक पकड़ियो पिया वेंदा फइदा उदबिर बिही इदा साइहुन यसीहु मिन इंदिर रहमान सुभान अल्लाह जोर सां चओ सुभान अल्लाह तमाना ॿुधाया नबी साईं फरमायो मलाइक जीअं जो पकड़ियो पिया वेंदसि दोज़ख ॾे उछलण जे लाइ पिया वेंदसि तंहिंजे पुठियां खां रहमान रब जे तरफ़ां हिकु जवान ईंदो अल्लाह वारो ईंदो इंदर रहमान लफ़्ज़ आहिनि हदीस जा माना रहमान वटि माना अल्लाह वारो ईंदो इंदर रहमान अल्लाह वटा ईंदो माना अल्लाह पंहिंजे उम्मत जे वलियनि खे याद ॾियारींदो मफ़हूम त इहो थो बीहे ए अल्लाह वारा हे ॾिस तुंहिंजो मुरीद मलाइका पकड़ियो पिया वञनिसि सिफारिश कर त बख़्शांसि शिफ़ा त कर त माफ़ी ॾियांसि सुभान अल्लाह नबी साईं फरमायो तो वो अल्लाह वारो पोयां ईंदो सुभान अल्लाह न बिदाह कई आहे को जो मुंहिंजी मदद करे उते दस्तगीर खे सॾींदो मदद कर मूं निबाणीअ जी मिठा महबूब सुभानी गले वार विगाणीअ जी अची रस जवान जीलानी सुभान अल्लाह अल्लाह वारो मलाइकनि खे पोयां सॾु कंदो ला ताजलू मलाइको तकड़ न कजो सुभान अल्लाह वो जो उनखे कीरियो पिया वेंदा अमरा खे गुनहगार खे हे अल्लाह वारो पोयां ईंदो चवंदो तकड़ न कजो मलाइको तकड़ न कजो जी साईं छा थो चवी हाणे अजीब ॻाल्हि आहे न मलाइका ॿोड़ा हूंदा हदीस जा लफ़्ज़ तव्हांखे हदीस ॿुधायो नबी साईं फरमायो ॿोड़ा हूंदा पर अल्लाह वारो सॾींदो त ॿोड़ा मलाइका बि ॿुधंदा सुभान अल्लाह हैरत जी ॻाल्हि आहे न सुभान अल्लाह समझ में ॻाल्हि अचे थी न कोन थी अचे नबी साईं फरमायो त जहन्नम जा मलाइका ॿोड़ा हूंदा ॿुधंदा कोन कंहिंजी कोन ॿुधंदा जेके गुनहगार हूंदा अल्लाह पंहिंजे वलियनि खे इहा इज़त ॾिनी आहे इहो शरफ़ ॾिनो आहे कोठड़ीअ वारो इहो मान ॾिनो आहे
जो उहे ॿोड़नि मलाइकन खे सॾींदा त उहे बि उन्हनि जो सॾु ॿुधी बीही वेंदा हिते जेको नथी मञो त क़यामत में मञंदो मुंहिंजे मुर्शिद दिलबर साईं फरमायो वलीअन जो शान वाला वधायो वहाब अल्लाह वलीअन जो शान वाला वधायो वहाब पर मुला जो लाए छाते मगज़ थियो ख़राब वलीअ सगोरा वारिस आहिनि हीअ धरती उन्हनि हवाले ज़बूर में आ क़ुरान में आ लिखत उन्हनि जे नाले ज़बूर में आ क़ुरान में आ लिखत उन्हनि जे नाले अल्लाह वलीअन जी मोहब्बत उल्फत समूरो सवाब पर मुला जो लाए छाते मगज़ थियो ख़राब सुभान अल्लाह मलाइकन खे वली सगोरो सॾु कंदो فإنه قد بقي له वली सगोरो चवंदो बीहो 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 हिसाब पूरो कोन थियो अञा कुझु रहियल सुभान अल्लाह अञा कुझु ॻाल्हियूं रहियल आहिनि बीहो त कयो न कयो त कहिड़ो हिसाब रहियल आहे रब त हिसाब वठी छॾियो आहे तूं वरी केरु आयो आहे सुभान अल्लाह तवज्जो आहे अल्लाह फरमा अल्लाह जा मलाइक चवंदा हिसाब त थी वियो रब हुक्म जारी करे छॾियो अल्लाह त चई छॾियो तूं केरु आहीं फरमाईंदो बीहो वरी अमल तोड़ियो वरी अमाल नामो खोलियो अमल तुरंदा गुनाह हिकिड़े पुड़ में विझंदा नेकियूं ॿिए पुड़ में विझंदा हाणे वरी जो अमल तुरंदा नेकियूं घटिजी वेंदियूं गुनाह घणा थी वेंदा मलाइक चवंदा ॾिस तुंहिंजो मुरीद गुनाह करे आयो आहे फयूती बिताक़तिन फीहा ला इलाहा इल्लल्लाह सुभान अल्लाह वली सगोरो पंहिंजे खीसे मां हिकिड़ो चुटकुलो कढंदो पन्ने जो ज़र्रो कढंदो जिथे लिखियल हूंदो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह चो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुभान अल्लाह मदीने वाले साहब फरमाया फतूदउ अर्रजुले फी किफ़तिन मलाइक सगोरन के चवंदो त हे पन्ने जो टुकड़ो इन माण्हू जे हथ ते रखो सुभान अल्लाह वो कलमे शरीफ वारो पन्नो हूंदो उन जे हथ ते रखंदो त हाणे तोर मीज़ान ते जीअं जो नेकियुनि में रखंदो जीअं जो वो पन्नो नेकियुनि जे पुड़ में रखंदो हत्ता यमील बिल मीज़ान जीअं जो वो पन्नो मीज़ान में रखंदो नेकियुनि जो पुड़ नेकियुनि सां भरिजी वेंदो हो जो अॻु गुनाह हुया अॻु ख़ताऊं हुयूं अॻु गुनाह करा हुया सुभान अल्लाह वली सगोरे जे हिक नज़र सां हिक फेल सां उन जा गुनाह हल्का थी वेंदा नेकियूं गरियूं थी वेंदियूं अल्लाह फरमाईंदो हाणे छॾियोसि मलाइको ओ जन्नत जा फ़रिश्तो अचो हिनखे वॻा वेस पाराए पाण सां गॾाए जन्नत में वठी वञो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह हैरत की ॻाल्हि आहे वो अॻु जो फ़ैसिलो थी वियो
दोज़ख में वञण जो फैसलो थी वियो न हदीस तव्हांखे ॿुधायो फैसलो थी वियो मलाइका पकड़ियो पिया वञनि वली सगोरे जे अचण सां इज्जत ते ॾिसो अल्लाह वारनि सुभान अल्लाह अल्लाह पंहिंजो लिखियल फैसलो वापस वरायो रब फरमायो हाणे जीअं मुंहिंजो वली तो चवे ईअं करे ॾेखारियो सुभान अल्लाह जो मुरीद मुर्शिद जी दरगाह ते वनी अल्लाह अल्लाह कंदो वा ला इलाहा इल्लल्लाह चवंदो वा रब जो जिक्र कंदो वा कामिल मुर्शिद हुजे सो तुझे इन नेकीअ जे अमल के पाण वटि महफूज रखंदो वा हशर में उथंदे त यो अल्लाह वारनि जो फैज़ तोखे क़यामत में पाण सां गॾाए बख़्शराए जन्नत ॾांहुं वठी पढ़ो सल्लल्लाहु मोहब्बत सा पढ़ो सल्लल्लाहु रुगी अल्लाह वारन के अल्लाह की तरफ इज्जत मिली वलियन के मिली असा महरूम रह जी विंदासी तवज्जो मुड़े अब दस्तगीर कमायो उनके अल्लाह फैज़ दिनो बेटा ये कलंदर मिठे पीर मशहूरिया वारे साईं रोजे धणी इन्हनि के फैज़ मिलियो उन्हनि जे मथा करम नवाज़ी थी वई हाणे अल्लाह दर बंद करे छॾियो न जेको वहे सो लहे अदलो अभरो गदलो हुजे मालिक सां वफादार हुजे अजब अल्लाह करम कंदो माज़ अल्लाह अल्लाह कुराड़ो न थियो माज़ अल्लाह अल्लाह जी ताकत घटी नाही अल इयाज़ु बिल्लाह नकले कुफर कुफर नबाशद अल्लाह ताला जी कुवत में का कमी ना आई है कुल यौमिन हुवा फी शान कुरान तो फरमाए हर ॾींहुं हो अल्लाह नए शान में हूंदो रब करीम हर दिहाड़े नौ शान ॾेखारींदो जेको अग दर्जा हुया अज नवन शानन में अल्लाह नए अंदाज में नवाजींदो मुंहिंजा दोस्तो पो लतीफ़ फरमायो त ज़ात ते नाहे दात जेके आया से अघी वया सुभान अल्लाह शर्ती वात मजबूत थी भी अल्लाह जो बणजी ॾेखार मदीने वारे सां वफादार थी ॾेखार चंद ॾींहंनि जी ॻाल्हि न कर तकरीर ॿुधीसीं आलिमनि जो बयान ॿुधोसीं नसीहत ॿुधीसीं ॾाढो जोश जज़्बो पैदा थियो सोढा जी कुड़ी वांगुरु शू 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 ॿ टे ॾींहं चाह जा छिक किनारा वाह जा इएं न इन्नल्लज़ीन क़ालू रब्बुना अल्लाह जे चयो असांजो रब अल्लाह चई अल्लाह अल्लाह वारनि सां वेठो अल्लाह अल्लाह करण शुरू कयई पो अध में छॾे भॻो न बल्कि सुमस्तकामू इन रब जी मोहब्बत ते संदरो ॿधी इस्तिकामत धारे ॾेखारियई दुनिया जी मुसीबत अचे त अल्लाह खां कावड़ी वञे थोड़ी तंगी अचे रब खां रुसी वञे थोड़ी परेशानी अचे त अल्लाह ते कावड़ियो वेठो हुजे मुंहिंजो हिकिड़ो सुञाण वारो कल ॻाल्हाई मूंसां हे अल्लाह मूंसां हीअं कयो अल्लाह मूंसां हीअं कयो मूंखे हैरत लॻी अॻ में तहजुद पढ़ंदो नेक साले क़ुरान माण्हुनि खे क़ुरान पढ़ाईंदो हुयो ऐं को हिकिड़ो रिश्तो कोन थियो उन ते अल्लाह ते कावड़ियो वेठो रिश्तो कोन थियो रिश्तो कायम कोन थियो उनजो रिश्तो कंहिंसां थियणो हो सो कोन थियो अल्लाह मूंसां हीअं कयो अल्लाह मूंसां हीअं कयो रब मूंसां हीअं छो कयो मूं चयो अल्लाह वारनि सां दिलि लाई न हा रब जो सॾाई न हा अॻु अल्लाह वारनि वारे इन तरीक़े ते हली न हा जे अहिड़ो सजड़ियो हुई अहिड़ो बेवफ़ाही हे त उहा राह हुआ जिते आशिकनि त पंहिंजा सिर कुर्बान करे ॾेखारिया हज़रत अब्दुर्रहीम ग्रोही रहमतुल्लाह अलैह
फांसी घाट ते पियो चढ़े फांसी ते अंग्रेज वठियो पिया वञनि चढ़ींदासीं फांसीअ ते मुरीद साम्हूं बीठा हुया साईं खे ॾिसण पिया त हज़रत अब्दुर्रहीम गरोड़ी रड़ कई पढ़ा शेर माए तो सूर्य सॾ थियो का हलंदी जेॾियूं सूर्य सॾ थियो का हलंदी जेॾियूं हाओ वञणो तन पियो नालो इन्हनि मींहं जो मोहब्बत वारनि जो रस्तो आहे इज्जत सकणी मामूली शइ त कोन्हे का न ईअं मिली वेंदी जे भाई जोगी थिया त मर्द मैदान जो थी जे भाई जोगी थिया जोगी जोग करण वारो इहो न मदीने वारे सां सिर लाइण वारो जे भाई जोगी थिया त मर्द मैदान जो थी न त भॼी परे थी मत लांगोटिया भुल जाइए सुभान अल्लाह सकड़ी दावा न कयो बस बाबा अल्लाह वाला सा मोहब्बत रखूं दा अल्लाह वाला सा दिला या अल्लाह वाला सा दिला न तू सिगरेट पींदो वती कूड़ ॻाल्हाईंदो वती चोरी जा कम कंदो वती ज़्यादतियूं कंदो वती मुसलमाननि जा हक़ खाईंदो वती इहा अल्लाह वारनि तालीम ॾिनी अथई अल्लाह वारनि सां ईअं दिल लाइ बि आहे जे मौला अली मदीने वारे साईं सां दिल लाइ ॾिठा चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह हिजरत वारी रात सुजाग वेठा आहियो जे रात मदीने वारा साईं हिजरत करे मक्के खां मदीने पिया वञनि सुभान अल्लाह तव्हां जेके भित ते टेक ॾेई वेठा आहियो तकरीर ॿुधो न तकरीर ॿुधो न त हितां हलिया वञो ॿाहिरि अचो त हितां को जोगी विढ़ण जे लाइ तव्हां ॾे थोड़ी देर वाहे थोड़ी देर तवज्जो पढ़ो सल्लल्लाहु सल्लल्लाहु अलैहि या सुभान अल्लाह हिजरत वारी रात गाल पे के मुझा दिल पर नबी महबूब मुस्तफा करीम के अल्लाह जो अमर थियो हिजरत करे मदीने वञो साईं जन घर में हुया हेडा दारुन नदवा काफरन जो हिकड़ो सलाहकारन जो जगह हुई ने दारुन नदवा सरीदा वे ये अजकल असां असेंबली हाल सरीदा आयो ये मक्के जे सरदारन जी जिते गॾजाणी थींदी उनखे दारुन नदवा सरीदा हुया दारुन नदवा में अबू जहल ऐलान कयो जेको नबी सोने के कत्ल करे अचे माज़ अल्लाह उनके 1000 बुख्ती उठ ॾींदुसि बुख्ती उठ हूंदा हुया अहिड़ा भला उठ हूंदा हुया जो उन्हनि जी वॾी क़ीमत हूंदी हुई वॾो वॾो क़ीमती उठ हूंदो हुयो चई 1000 उठ ॾींदुसि उनखे सोन में तोरींदुसि उनखे मके जूं औरतूं हसीन जमील जेका चवंदो उन सां परणाईंदुसि बसि जेको वञे मदीने वारे साईं खे माज़ अल्लाह क़त्ल करे अचे 40 नौजवान निकता तलवारूं हथ में नबी सोने जे घर के घेरो करे बीठा मारण जे लाइ क़त्ल करण जे लाइ नुक़सान रसाइण जे लाइ चइनी पासे घेरो करे बीठा अंदर हिकड़ो मुंहिंजो दिलबर नबी हुयो ॿियो अबू बकर सिद्दीक हुयो टियों मौला अली हुयो साईं जन फरमायो अबू बकर तू मुंहिंजो साथी आ हल तू मूंसां गॾिजी हिजरत करे हल अली ओ अली हे मुंहिंजे कुल्हनि जी साई चादर पिजी मुंहिंजे बिस्तरे ते सुम्ह
जे कुल्हन ते साए रंग जी चादर विधल हुई साईं जन साल आहे हजरत हैदर करार मौला अली मुश्किल कुशा के दिनी अली बिस्तरे ते सुम आराम कर सुबह जो मुझो अमानतू मक्के वारन के वापस दई पो मदीने मोटी अच जा हैदर करार तो फरमाए एड़ी निंद्र नबी सोने जे बिस्तरे ते जेका आई जिंदगी में मां एड़ी सुकून जी निंद्र कदे कोन सुतो हुयुस जड़ी उन हिजरत वारी रात महबूबन जे बिस्तरे ते नबी जी चादर ओठे सुमण में मुखे सुकून मिलियो हुयो। अब ध्यान मुड़े तवज्जो दरवाजे ते दुश्मन बीठो हुजे 50-60 माण्हू बीठा हुजनि तोखे मारण जे लाइ अल्लाह हर कंहिंजी हिफ़ाज़त कंदो मिसाल सम्झाइण जे लाइ अल्लाह तव्हांजे वेड़नि खे वसंदो रखंदो अल्लाह तव्हांखे दुश्मननि खां परे रखंदो सजण साम्हूं हूंदा मिसाल सम्झाइण जे लाइ कंहिं माण्हू जे घर जे दरवाजे ते 50 माण्हू जदीद हथियार खयो बंदूकूं रॉकेट लॉन्चर बम खयो बीठा हुजनि उनखे घर में निंड ईंदी ॻाल्हायो घर में निंड ईंदी मदद जे लाइ सॾींदो पंहिंजे साथियुनि यारनि ॾे वाझाईंदो पोइ हुजे निंड त ख़तम थी वई त खपे दुश्मन जो बीठो आहे मौत मथां बीठो आहे हाणे दुश्मन तलवारूं खयो बीठा आहिनि अली थो फरमाए मूंखे सुकून जी निंड आई ऐं कॾहिं ज़िंदगी में हेतिरे करार जरूरत खां वधीक निंड न कई ये फजर नमाज पढ़ी मस्जिद का बाहर निकता सामो सिज उभरे पियो हजरत हैदर करार जो गुलाम हजरत कंबर बीठो जे सो तो फरमाए त हैदर करार फरमायो सिज के दिसी ओ सिज तू गवाह जा अली पूरी जिंदगी तोखे लहंदे भी ॾिठो आ उभरंदे भी ॾिठो आ पर ओ सिज जिंदगी में तो मूं अली के कदे ग़फ़लत जी निंड सुम्हंदे कोन ॾिठो हूंदो ओ सिज जॾहिं बि तो ॾिठो हूंदो मूं अली के अल्लाह जी राह में जिहाद कंदे ॾिठो हूंदो नमाज़ पढ़ंदे ॾिठो हूंदो रब जो ज़िक्र कंदे ॾिठो हूंदो सुभान अल्लाह वरी जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह अली को इते भला निंड कीअं आई जे हूअ मौत जो खौफ हुयो मौत जो डपु हुयो हर जगह ते मरी न वञा मौत खां अॻु में अल्लाह खे यादि करे वठां मौत जो डपु न हूंदो हुयो मौत खां वधीक अल्लाह जो खौफ हुयो मथां ग़फ़लत में रब ॾिसे रब नाराज़ न थी वञे अल्लाह वारा इन जे करे इबादत घणी कंदा आहिनि हैदर करार फरमायो इबादत कंदो हुयुसि बंदगी कंदो हुयुसि मथां ईंदड़ घड़ी जहिड़ो हुजाले न हुजा पर जॾहिं नबी जे बिस्तरे ते आयुसि अक़ीदो थो सेखारे मौला अली सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह असां सुन्नी अली वारा आहियूं सुभान अल्लाह असां सुन्नी मौला अली जो अक़ीदो मञण वारा आहियूं सुभान अल्लाह के ठुड़कू के मवाली के मुल्ले जे अक़ीदे ते न असां अली जे अक़ीदे ते आहियूं सुभान अल्लाह असांजे मुर्शिद मातरी वारे दिलबर साईं फरमायो अली अली मौला अली रहबर अली दिलबर असां जो तू रहबर असां जो तू अली अली मौला अली हैदर अली रहबर असां जो तू दिलबर असां जो तू बेवान जी वार आधर आई सुना बेवान जी बार आई तू अड़न जी आधर आई कर का अथा बहरे खुदा मुश्किल कुशा कर
का अता बरे खुदा मुश्किल कुशा वार विलंद जी तू आ चो दिल बर असां जो तू आ गजी चवरायो अली अली मौला अली अली हैदर अली रहबर असां जो दिल बर असां जो तू अली अली मौला अली रहबर अली दिल बर असां जो तू आ रहबर सुभान अल्लाह चल बढ़िया तो जो सुभान अल्लाह थकड़ी पे आयो कलाक पूरे थियण में बाकी 3 मिनट जे थका हो तो मैं दुआ करा अल्लाह मदीनो ॾेखारी तवज्जो जो मूंखे सुभान अल्लाह हैदर करार जी गाल पे कयम मौला कायनात असदुल्लाह अल गालिब सैयदना अली बिन अबी तालिब फरमायो हुआ मौत जो इंतजार हुयो पर जिए जो नबी ते बिस्तरे ते सुतुस नबी फरमायो सुभाणे अमानतू वापस ॾई मदीने अच जा मूंखे यकीन थी वियो नबी चयो आ त अॼु रात अली ॾे इज़राइल ईंदो ई कोन अज मौत अचणो ही नहीं अज मरण जी रात आहे कोन भली लख दुश्मन दर ते बीठा हुजन नबी जो चयो आ त अली सुभाणे जिंदा हूंदो अमानत वराए मदीने पहुचंदो सुभान अल्लाह हाणे ॾिसो न दिल नबी सां ईअं लाते मोमिन जो मौला बणियो जंहिं जेतिरी दिल लाती उनखे ओॾो वॾो दर्जो मिलियो जंहिं जेतिरी दिल लाती अली जी दिल मदीने वारे सां नंढपण खां वठी शहादत ताईं हैदर करार नबी जी दामन न छॾी कई मुसीबतूं आयूं कई तंगियूं आयूं कई दुख आया कई दर्द आया कई तकलीफ़ूं आयूं एतिरियूं तकलीफ़ूं मां ॾिसां थो त साहबा किराम जी जमात में कंहिं न ॾिठियूं जेतिरियूं हैदर करार मौला अली जी हयाती में आयूं एतिरियूं तकलीफ़ूं एतिरियूं अज़ियतूं कंहिंखे न पहुचायूं वियूं जेतिरियूं सैयदना मौला काइनात हैदर करार खे पहुचायूं वियूं पर कदे दा न कहीं त या रसूल अल्लाह कलमो तुंहिंजो तो पढ़ा तुंहिंजे करे मूंखे ये तकलीफ़ थी अचे सुभान अल्लाह तीजो इहो निकितो जो नबी सोने खुद फरमायो त मन कुंत मौला फहाजा अलीयुल मौला जंहिंजो मौला मां मोहम्मद करीम आहियां हुनजो मौला अली हाणे असां अली जहिड़ा त थी नथा सघूं मुमकिन न आहे न अबू बकर जहिड़ा न अली जहिड़ा मुमकिन ई न आहे भला ओड़ा न थियासीं उन्हनि जे टोले वारा त थी सघूं था जॾहिं अमल कंदे जॾहिं नबी जो वफ़ादार थींदे जॾहिं साईं सां सची दिल लाइण वारो थींदे ख़ुदा जी इज़त जो कसम करम जो मींहुं अॼु बि वसे पियो झोली झलण जी देर आहे सिर निमाइण जी देर आहे अल्लाह जो हबीब ऐं ख़ुद रब रहमत सां तुंहिंजी झोल अॼु बि भरे ॾेखारींदो अमल साले इज़त ॾींदो क़ब्र में हशर में इत्तेफ़ाक़ आहे जो कंहिंजो साले औलाद थी वियो तो महबूब करीमन फरमायो वो क़ब्र में फ़ाइदो ॾींदो माण्हू त अॼुकल्ह इहे तारियो वेठा आहिनि त बाबो मरे त हुनजे दुकान ते कब्ज़ो कयां बाबो मरे फिलाणो दुकान त मुंहिंजो आहे फिलाणो कमरो मुंहिंजो आहे फिलाणी प्लाट मुंहिंजो फिलाणो दुकान मुंहिंजो पुट अॻे ई तारियो वेठा आहिनि ॾिठा अथव न हालत तूं चवीं त मरंदुसि त पुट मूंखे ख़त्मो ॾींदा साईं करीमन साहिब फरमायो जॾहिं माण्हू मरी वेंदो आहे क़ब्र में पवंदो आहे त इन जो मिसाल ईअं आहे जीअं पाणी में को गोतो खाई मरंदो आहे न पाणी में बुॾण वारो माण्हू नबी साईं जा फरमान मजमुल औसत में इमाम तबरानी हदीस आंदी आहे
पाणीअ में को माण्हू कुटी मरंदो आहे त ओॾी महिल गोतो खाईंदो आहे, वरी ॿाहिरि सिर खणंदो आहे को बचाइण वारो, वरी पाणी में गोतो खाईंदो, वरी सिर ॿाहिरि खणंदो, आहे को बचाइण वारो, तव्हांजो गोता खाईंदे खाईंदे माण्हू मरी वेंदो। अल्लाह शरीअत मौत खां बचाए। नबी साईं फरमायो क़ब्र वारो माण्हू मिसला आहे को जेको मुंहिंजे लाइ ईसाले सवाब करे, आहे को जेको मुंहिंजे लाइ नेकी करे, आहे को जेको मुंहिंजे लाइ भलाई करे। मदीने वारे साईं फरमायो जे दुनिया ते उनजो को साले औलाद हुजे, नेक औलाद हुजे, उनजो पुटु आहे, न्याणी आहे, बच्चो आहे, घर वारा आहिनि, तंहिंजे लाइ नेकी कनो, अमल कनो, नंगर करे, को क़ुरान पढ़े, को हदीस पढ़े, उनजो अजर उनखे क़ब्र में पहुचायो वेंदो आहे। समझो था लेकिन ना समझो। अज हे महफिल इंदे साल जवाब जड़ा मोहम्मद सिद्दीक मरहमत इन महफिल में तवा हेतरा दफा चई सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अल्लाह जो कुरान पढ़ियो वियो, हदीस पढ़ी वई, नबी जी नात पढ़ी वई, जिक्र खैर थियो, इहो अजर सवाब मोहम्मद सिद्दीक जे क़ब्र में पहुचे। नंगर भाई नबी साईं फरमायो जे करे कंहिंखे हिकिड़ो गिरह मानी जो खाराए, ॼाणो हिकिड़ो गिरह कंहिंखे मानी जो खाराए, अल्लाह तव्हांखे क़बूल पियल हज, क़बूल पियल उम्र जो सवाब अता फरमाए। हींअर हाजी वञनि था न हज ते, मुंहिंजा सौट आहिनि उहे बि हज ते वञनि था, 12.5 लख रुपया भरिया अथनि, 12.5 लख। हाणे असां जहिड़ो ग़रीब माण्हू त वियो हज करण खां, 12.5 लख आई वञूं, वरी साईं मुंहिंजा हज बि हज आहे साईं, पहिरें पंधु हल हला मके खां मिना, मिना खां मुज़दलिफ़े खां अरफ़ात, वरी मिना, वरी तवाफ़, पहिरें पंधु हल हला, कपिड़ा बि लही विया, आख़िर में साईं अलाह गंजो बि कराई। पंज ॾींहं हज हलंदो आहे, वॾे में वॾी इबादत आहे, जानी माली ॿई इबादतूं आहिनि। जेकर हज भली इबादत आहे, महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हज ते जेको बि हुजे हज अदा कयो, अल्लाह ताला उनजी गुज़रियल सॼी ज़िंदगी जा कबीरा सगीरा, नंढा वॾा, ज़ाहिर गुझा, हमदन खतन, जेके गुनाह कई अल्लाह हड़ई बख़्शे माफ़ फरमाए छॾी। वॾे में वॾो कबीरो गुनाह ख़बर अथव कहिड़ो? शिरक करण, क़त्ल करण, जादू करण, तोहमत हणण, ज़िना करण, व्याज वठण, ये गुनाह आहे। पर वॾे में वॾो गुनाह इहो आहे जो माण्हू हज ते वञे, अरफात में बीठो हुजे, दुआ घुरे मुंहिंजा मौला मूंखे माफ़ कर, ऐं शक करे अले माफ़ी मिली अले कोन मिली, अले माफ़ी मिली, इहो वॾे में वॾो गुनाह। यकीन रखे अरफात में जा दुआ घुरंदो सा क़बूल। सुभान अल्लाह। पंहिंजे लाइ दुआ घुरे साहब क़बूल आहे, ॿिए जे लाइ दुआ घुरे नबी साईं फरमाए उहा बि क़बूल आहे। हाजी को वञे न हज ते त उनखे यादगीरो ॾियारींदा कयो था, अरफात में असांजो नालो वठी दुआ घुरिजे। ईअं ज़रूरी न आहे त को अल्लाह वारो आहे सो हज ते वञे उनजी दुआ क़बूल थींदी, न। मदीने वारे साईं तख़सीस न कई आहे, ख़ासि न कयो आहे, जेको हज ते वियो उनजी दुआ क़बूल। उन्हनि खां दुआ घुर। भला हाणे हज ते वञण तव्हां वियासीं, एतिरो पैसो न आहे, नबी साईं फरमायो कंहिंखे मानीअ जो गिरह खारायो। सुभान अल्लाह। मानी जो गिरह खारायो, हिकिड़ो गिरह खारायो, क़बूल पियल हज जो सवाब अल्लाह ॾियो। हाणे हेतिरी जमात आहे, तव्हां सभु लंगर खाईंदो, तक़रीबन 500 खां वधीक माण्हू वेठा आहिनि। हाणे इहे तव्हां सभई मानी खाओ, हिकिड़ो माण्हू 5 गिरह खाए, अल्लाह तव्हांखे बख़्शे ॾींदो। मिसाल सम्झाइण जरा, 10 गिरह हिकिड़ो खाए, 10,000 रुपया, 500 त घणा थिया? 5000। 5000 हजनि जो सवाब अॼु मोहम्मद सिद्दीक खे क़ब्र में पहुचंदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ए सुभान अल्लाह जेको तव्हां जो सुभान अल्लाह जे बदिले जन्नत में अल्लाह वण लॻाईंदो आहे, इन्हनि सभिनी जो सवाब तव्हांखे मिले पियो, मोहम्मद सिद्दीक खे क़ब्र में मिले। सुभान अल्लाह।
गंज थी विया न नबी साईं फरमायो त इहो अमल जेको उनजो बच्चो उनजो औलाद उन अबे जे लाइ करे नेक अमल जो अजर सवाब नूर जे तश्त ते जिब्रील अमीन रखे उनजी कब्र जे मथां ईंदो आहे ऐं रड़कंदो आहे ओ गहरी अंधेरी कब्र में रहण वारा फिलाना पुट फिलाणे जा तुंहिंजे पीउ तुंहिंजे लाइ हे नेकीअ जो अमल मोकिलियो आहे तुंहिंजे पुट तुंहिंजे लाइ नेकी कई आहे तुंहिंजी धीउ तुंहिंजी माउ तुंहिंजे लाइ हे ख़ैर जो अमल कयो आहे नबी साईं फरमायो उहा नेकी उहो अजुर उहा ख़ैरात उहो अमल जेको ईसा ने सवाब कयो वञे कब्र वारे खे दुनिया में जेकी बि दौलत आहे पैसो ॾोकड़ हीरा जवाहर सोन चांदी सभिनी खां वधीक उहो अमल महबूब ऐं क़ीमती लॻंदो आहे खुशी खुशी कब्र में खणी ईंदो अमल नबी साईं फरमायो त ॿिया कब्रुनि वारा हिन खे ख़ुशि ॾिसी चवंदा अदा अॼु तोखे ख़ुशि था ॾिसूं छा सबबु आहे तुंहिंजी कब्र में नूर था ॾिसूं छा सबबु आहे त कब्र वारो चवंदो अदा मुंहिंजे साले बच्चे मुंहिंजे लाइ नेकी कई आहे मुझे पुटड़े मुझे न्याणी मुझे अब्बे मुझे मां मुझे भाइरन मुझे लाइ ये नेकी कई आहे त ॿिया कब्रनि वारा चवंदा अल्लाह जे अल्लाह असां जे पोयनि खे बि का हिदायत ॾे सेब असां जे लाइ ईसा ने सवाब कनि त इहो नूर जेको हिन जी कब्र में आयो आहे त असां जी कब्र में बचे त असां बि मौजू कयूं ख़ुदा रा पंहिंजे मैयतनि खे यादि कंदा कयो खुदारा पंहिंजे मैयतनि खे जेके मरी विया आहिनि उन्हनि खे यादि कयो उहे तव्हांजी दुआउनि तव्हांजे ईसा जे सवाब जो इंतज़ार कंदा आहिनि अॼुकल्ह त हाणे माण्हू पाण मां ई बेज़ार आहिनि ॿियनि जे लाइ कहिड़ी ख़ैरात कंदा ॿियनि जे आसरे ते रहिजो न त पुट मूंखे ईसा जे सवाब करे ॾींदो अहिड़ा अमल करे वञ जो कब्र में पहुची न कब्र में पहुचण खां पोइ ॿियनि जी ज़रूरत न हुजे अल्लाह तुंहिंजी कब्र खे मदीने वारे साईं जे सदके नूर वारो अॻे ई बणाए साईं करीमन फरमायो बुज़ुर्गनि फरमायो आहे त जॾहिं बानो कब्र में वेंदो आहे साले सदोरो कब्र में पहुचंदो आहे उनजी कब्र खे अॻवाटी मुनव्वर कयो वेंदो आहे सुभान अल्लाह जो ख़बर अमल साले कबाल कोन कबा नेक थियो कब्रूं पंहिंजूं मुनव्वर करण चाहियो था हशर पंहिंजो इज़त वारो चाहियो था जे ज़िल्लतुनि खां बचण चाहियो था जे रुसवायुनि खां बचण चाहियो था त मुंहिंजा दोस्तो वाहिद ज़रियो इहो आहे त मदीने वारे साईं जे ग़ुलामीअ वारो तोक गिचीअ में इहा महबूब जी ग़ुलामी नाहे ॿिन्ही जहाननि जी बादशाही आहे जंहिंखे मदीने वारे साईं जी ग़ुलामी नसीब थी वञे के मोहब्बत वारे चयो आहे त तख्ते सिकंदरी पे वो थूकते नहीं है बिस्तर लगा हुआ हो आका जिनका तेरी गली में मदीने वारे जो पढ़जी वञे त ॿई जहान हुन जा मोचारा थी वेंदा मुंहिंजा दोस्तो पोइ अमलनि वारा थियो नेक सालेह बणिजो ख़ुसूसन निमाज़ असली कज़ा न कयो 5 वक्त निमाज़ पढ़ो ॼाणी वाणी निमाज़ छॾण वारो वॾो गुनहगार आहे हिकिड़ी निमाज़ जेको ॼाणी वाणी छॾे ॾे घणी निमाज़ हिकिड़ी निमाज़ ॼाणी वाणी छॾे नबी साईं फरमायो उनखे 620 साल अल्लाह जहन्नम जी बाहि में जलाईंदो मुंहिंजा दोस्तो जेकॾहिं मुंहिंजूं अमड़ियूं भेनरूं बि जेकॾहिं मुंहिंजो आवाज़ फ़क़ीर जो ॿुधनि थियूं ख़ुदारा पंहिंजे घरनि खे निमाज़ गाह बणायो अल्लाह जे ख़ौफ़ वारो घर बणायो कू अनफुसकुम व अहलीकुम नारा क़ुरान तो फरमाए पाण बि जहन्नम खां बचो पंहिंजे बच्चनि खे बि दोज़ख खां बचायो पंहिंजे अहल औलाद खे बि जहन्नम जी बाहि खां बचायो नेक थियो सदोरा थियो पंहिंजी नियाणियुनि खे सत्र वारो हिजाब वारो पर्दे वारो बणायो गैर मोहरम मर्दनि खे पंहिंजे घर में अचण न ॾियो गैरतमंद मुस्लमान थी ॾेखारियो ईमान वारा थियो मुंहिंजा दोस्तो अमल सालिहन करण वारा थियो हराम घर में न खणी अचो कूड़ ॻाल्हाए धोखेबाज़ी करे साईं मुंहिंजा व्याज वठी या रिश्वत वठी या धोखेबाज़ी करे जेको पैसा कमाए था अचो इहो हिकिड़ो गिरा हराम जो पेट में वञे जिन खे तव्हां जहन्नम जी बाहि खे पंहिंजे पेट में भरे रहिया आहियो
हराम न खाओ, हिलाल खाओ, कूड़ न ॻाल्हायो, धोखेबाज़ी न कयो, कूड़ा कसम न खाओ, अमल कंदा रहो। उहो कम कयो जंहिंमें अल्लाह राज़ी थिए, मदीने वारो साईं राज़ी। छा ख्याल आहे? अमल क़बूल है कोन कबूल? भला जे अमल नसीब न आहे त अमल वारनि सां गॾिजी वियो। मुंहिंजे मुर्शिदनि जो आस्थानो हिदायताबाद शरीफ कोटड़ी तव्हां खां परे न आहे। फज़लाबाद नथा पहुची सघो, सालियाबाद कराची नथा पहुची सघो, त हिते जे मुर्शिदनि जो पैगाम मिले, अचो अल्लाह वारनि जी सोबत में वियो। यक ज़माना सोबते बा औलिया, बेहतर सद साल तात बेरिया। अल्लाह वारनि जी सोबत में हिक घड़ी गुज़रे या 100 सालनि जी इबादत खां वधीक अजर ऐं सवाब वारी। मुंहिंजा दोस्तो, अमल वारा थियो, नेक साले थियो त अल्लाह राज़ी थिए, अल्लाह जो हबीब सल राज़ी थिए। अल्लाह मुंहिंजो चवण तव्हांजो ॿुधण पंहिंजी बारगाह में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। हिकिड़ो दफ़ो अलहम्द शरीफ पढ़ो त मरहूम मोहम्मद सिद्दीक़ जे रूह खे ईसाले सवाब करण जे लाइ